अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शेब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट 11 अक्टूबर ते कोयटा में जलसे जो ऐलान करे छॾियो। PDMA जी हंगामी इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाहिद खाकान अब्बासी राजा परवेज़ अशरफ चयो आहे त पहिरियों जलसो कोयटा में कयो वेंदो। मुल्क में नंढा वॾा जलसा बि कंदासीं। इत्तेहाद जा मामला हलाइण लाइ एहसन इक़बाल जी सरबराहीअ में स्टेयरिंग कमेटी जोड़ी वई। अॻूणे वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ पारां पार्टी अॻुवाणनि खे अस्करी क़यादत ऐं सिक्योरिटी इदारनि जे अमलदारनि सां मुलाक़ात खां बाज़ाब्ता रोके छॾियो। नवाज़ शरीफ़ जी हिदायतुनि ते नून लीग जे सेक्रेटरी जनरल एहसन इक़बाल पारां पार्टी अॻुवाणनि खे कंहिं बि क़िस्म जी मुलाक़ात न कंदासीं। सिंध में गैस जे बहरान ऐं बिजलीअ जी लोड शेडिंग ख़िलाफ़ पीपुल्स पार्टीअ जो धरणो। कराचीअ में SSGC जी हेड ऑफिस अॻियां सूबाई वज़ीर सईद गनीअ जी अॻुवाणीअ में धरणो। SSGC ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी। सईद गनीअ चयो आहे त नालाइक वज़ीर अज़म सिंध दुश्मन ऐं अवाम दुश्मन आहे। हू MQM जी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे। आरिफ नकवी ऐं जहांगीर तरीन PTI जी इलेक्शन लाइ फंड ॾिना। सिंध में गैस बहरान ऐं लोड शेडिंग जे ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार आहे। PTI कराचीअ में गैस पाइपलाइन विछाइण लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे NOC ॾियण बाबति सिंध जे वॾे वज़ीर खे ख़त लिखी छॾियो। PTI अॻुवाणनि फिरदौस शमीम नकवीअ जी क़यादत में CM हाउस पहुची ख़त नासिर शाह हवाले कयो। लाहौर जी एहतिसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ़ खे 14 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते नेब हवाले करे छॾियो। खेसि 13 अक्टूबर ते ॿीहर पेश करण जो हुकुम अदालत में दलील ॾींदे शहबाज शरीफ़ चयो त वॾ वज़ारत दौरान इल्ज़ाम मढ़ियो वियो त मुंहिंजे पुटनि जे असासनि में वाध थी, पर हक़ीक़त उहा आहे त मुंहिंजे औलाद खे 90 करोड़ रुपयनि जो नुक़सान थियो। लाड़काणे में थाणे अंदर मुबैना तौर तशद्दुद जो निशानो बणियल ASI असगर मुगेरी SSP जी तारीफ़ी बयानता फिरी वियो। मसूद बंगुश मथां वंगारी हुजण जा इल्ज़ाम ASI इल्ज़ाम लॻायो त SSP मसूद बंगुश इंसाफ़ करण बदिरां पीपल्स पार्टीअ वारनि जी वंगार वहे पियो। पुलिस अमलदारनि घर में गिड़ी पुट ते पिस्तौल रखे SSP जे हक़ में वीडियो बयान ॾियण ते मजबूर कयो। इंसाफ़ न थियो त पाण खे घासलेट हारे बाहि ॾेई छॾींदुसि। मलीर जे गुलशन हदीद वारे इलाइक़े में 2 ॾींहं अॻु शहरीअ खां फुर जी वारदात जा CCTV फुटेज साम्हूं। CCTV फुटेज में शहरी वकार फौरन सां मज़ामत कंदे नज़र अचे थो। जवाबदारनि शहरीअ खे ज़ख़्मी करण बैदि 2 लख रुपया फुर करे फरार थी वञनि था। तालका इलेक्शन कमीशन चेयरमैन पीर रुकुनुद्दीन हाशमी कुरैशी, तालिब हुसैन लाशारी, महफूज़ राजपूत, राना बाकिर, राशिद राजपूत, रियाज़ अंसारी, अयाज़ अंसारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में पडीनन टाउन खां नुसरत कैनाल जी पुल ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त जेसीं ताईं पडीनन खे तालको न बणायो वेंदो तेसीं ताईं असांजी तहरीक जारी रहंदी। डायरेक्टर वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट शहीद बेनज़ीराबाद नसीम हसन मस्तोईअ जी सदारत में औरतुनि जे मथां तशद्दुद जी रोकथाम ऐं ॿियनि मसाइलनि खे हल करण लाइ DIG ऑफिस हाल में इजलास मुनक़िद थियो। इजलास में एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर मोहम्मद साबिर कुरैशी, इंफॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली, DIG ऑफिस जे मुमताज़ अली बिरोही ऐं SHO वुमेन थाणे मरियम भोट ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंमें उन्हनि जो चवणु हुयो त औरतुनि जे मथां तशद्दुद कयो वञे थो ऐं औरतुनि खे पंहिंजे हुकूकनि जे बारे में मालूमात फराहम नथी कई वञे ऐं उन्हनि खे अहिड़ा सहारा ॾिना वञनि जो हू पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारनि। उन मौक़े ते SHO मरियम भोट ॿुधायो त गुज़िरियल साल तशद्दुद जा 25 ऐं हलंदड़ साल 11 केस दाख़िल थी चुका आहिनि, जॾहिं त नंढी उमिरि जी शादियूं करण वारनि ख़िलाफ़ 5 केस दाख़िल कया विया आहिनि। नौशहर फिरोज़ कोंडा खाईअ जे रहवासियुनि जो बासर नूर मोहम्मद उमराणीअ ख़िलाफ़ एहतिजाज, जंहिंमें उन्हनि जो चवणु हुयो त असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ो करण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिंमें जैंद उमराणी, ज़ुएब शुएब ऐं असगर उमराणीअ घुर कई त नूर मोहम्मद ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ पुलिस फरीदेरो पुलिस जवाबदार वज़ीर मशहूरी न्यू जतोईअ जे थाणे ते कंहिं केस में घुर्बल हुयो गिरफ़्तार करे वरितो। कंडियारो पुलिस जवाबदार रफ़ीक गांगरो जे कब्ज़े मां बिना लाइसेंस पिस्टल ऐं गोलियूं हथ करे गिरफ़्तार करे वरितो ऐं रूपोश जवाबदार गुलाम सरवर सोलंकी जेको कंहिं केस में घुर्बल हुयो गिरफ़्तार करे वरितो। डिस्ट्रिक्ट शिकारपुर पुलिस न्यू फौजदारी पुलिस 2 जवाबदारनि मोहम्मद सलाह उर्फ पप्पू ऐं मोहम्मद अली उर्फ बबलूअ खे चेकिंग दौरान गिरफ़्तार करे वरितो।
जानवा पुलिस इश्तिहारी जवाबदार आबिद अली वलद गुलशेर के गिरफ्तार करे वरतो। शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।